हाँ, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अमां ॾिसी रहिया आहियो लाड़ टीवी ऐं प्रोग्राम अदबी प्रचार में तव्हांजे लाइ अदब जा रंग सहेड़े समेटे ऐं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां बाग़ी हनीफ़। हाँ जी नाज़रीन, जी त हीउ प्रोग्राम जेको अदबी प्रचार उन प्रोग्राम खे जॾहिं तरतीब ॾिनो पिए, जॾहिं लाड़ टीवी इंतज़ामिया सां इन प्रोग्राम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल पई हली, त उन खां अॻु में सॼी सिंध जा उहे तख़लीक़कार शाइर अदीब जिन सां जॾहिं मूं राब्तो कयो त ॾाढे प्यार मोहबत मां उन्हनि जेका मोट ॾिनी आहे, त मूंखे यकीन आहे त हीउ जेको प्रोग्राम आहे अदबी प्रचार, इंशाअल्लाह असां हर हफ़्ते तव्हां सां सिंध जे कंहिं ॾाढे तख़लीक़कार अदीब कालम निगार शाइर सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं ऐं अञा बि उनखे जदीद नवनि रंगनि सां आशनाई ॾींदे तव्हांजे लाइ नवां रंग ऐं उहे अदीबनि शाइरनि जूं तव्हां सां मुलाक़ातूं कराईंदासीं जिन जे लाइ यकीनन तव्हांजी दिलि में का आस ऐं हसरत हूंदी। सो हिन प्रोग्राम खे अञा बि सुहिणे नमूने सां तरतीब ॾियण जे लाइ जीअं त कंहिं शइ जा जेके शुरूआती क़दम हूंदा आहिनि, त कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिन खे तरतीब ॾियण जे लाइ कुझु महिनत दरकार हूंदी आहे। सो अॼु असां हिन अदबी प्रचार प्रोग्राम में जेको तव्हां लाड़ टीवीअ तां ॾिसी रहिया आहियो, मुंहिंजे ॾे थोरे परॾेह में हिकु वक़्तु हज़ारे लखे जेके ॾिसंदड़ सामाईन आहिनि, नाज़रीन आहिनि, सो यकीनन तव्हां सां अॼु जे प्रोग्राम में हिकिड़े अदबी तख़लीक़कार हिकिड़े शाइर सां तव्हांजी मुलाक़ात बि कराईंदुसि ऐं ॿिया खोड़ सारा शाइरीअ जा अदब जा उहे रंग जेके पाण तव्हां यकीनन अॼु जेको हीउ कलाक आहे उहो असां सां गॾु रहंदो त तव्हांजे लाइ तमामु घणा उहे अहसास उहे ख़ूबसूरत रंग तव्हांखे ॾिसण पसण जे लाइ मिलंदा जेके शायदि तव्हां जूं अखियूं अॻु में कॾहिं न ॾिसी सघियूं हुजनि। अॼु अदबी प्रचार प्रोग्राम में मूंसां गॾु जेको तख़लीक़कार आहे, जेको शाइर आहे, यकीनन जेकॾहिं आउं नाम वठंदुसि त उहो कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि। अॼु साणनि खोड़ सारी कचहरी थींदी ऐं अदबी हवाले सां साणनि ॻाल्हि ॿोल बि थींदी। संदन शाइरीअ जो सफ़र कीअं शुरू थियो, हिन वक़्तु हू छा करे रहिया आहिनि, पाण साहिब किताब बि आहिनि, उन्हनि सां गॾु अॼु जे हिन अदबी प्रचार प्रोग्राम में साणनि तमामु घणियूं ॻाल्हियूं थींदियूं। जी नाज़रीन, सो अॼु जे प्रोग्राम में मूंसां गॾु जेको अदबी तख़लीक़कार जेको शाइर मौजूदु आहे अयाज़ दानिश साहिब, त यकीनन अयाज़ दानिश असांजे जेके ॾिसंदड़ आहिनि लाड़ टीवी खे, उन्हनि सभिनी खे तव्हां पहिरीं पंहिंजो मुकमल तारीफ़ कराईंदा, त जीअं असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि जिन अॻे तव्हांखे न ॿुधो आहे या न ॾिठो आहे त उन्हनि खे ख़बर पहुची सघे त असांजे अॼु जे अदबी प्रचार में जंहिं शख़्स सां मुलाक़ात थी रही आहे उहे अदब जे हवाले सां कहिड़ी ख़िदमत करे रहिया आहिनि। वॾी महिरबानी बाग़ी हनीफ़ खोसा साहब, तव्हां लाड़ टीवी जे हिन प्लेटफॉर्म तां अदबी प्रचार प्रोग्राम जे प्लेटफॉर्म तां असांखे मदद कयो आहे। असांखे ॾे थोरे परॾे में मौजूद सामीन जे साम्हूं कयो आहे, मुखातिब थियण जो मौक़ो फ़राहम कयो आहे। जंहिंजो तारुफ़ तव्हां कराए चुका आहियो अयाज़ दानिश जे नाले सां छपजंदा रहूं था, कुझु लिखियो आहे, ॿ अख़र पढ़िया आहिनि, बाक़ी को वॾो तारीफ़ न आहे। हिन मिटी जी ख़ाक कयूं, उस्ताद बुखारी जे बक़ौल त मिटी जे चपटी आहियां। त माण्हू जो जेको कमु आहे, जेको कारज आहे, किरदारु आहे, उहो वॾो हुजणु घुरिजे, माण्हू जो ख़्यालु फ़िक्र वॾो हुजणु घुरिजे। बाक़ी हिन काइनात जी हर शइ ख़तमु थियणी आहे ऐं ख़तमु थी वेंदी, फ़क़ति जेकॾहिं रहंदो त नालो रहंदो आहे। हा, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे दानिश साहिब। यकीनन हर हसास माण्हूअ जंहिंजे मन अंदरि दिलि अंदरि हिकिड़ो शाइर मौजूदु हूंदो आहे जेको मुख़्तलिफ़ कैफ़ियतनि मां उभरी हुनखे शाइरीअ जे रस्तनि ते निर्वार कंदो आहे। असां जंहिं समाज में जीऊं था, असांजे मुआशिरे में जीऊं था, आउं सम्झां थो त हर माण्हूअ जे अंदरि में हिकिड़ो शाइर, हिकिड़ो तख़लीक़कार, हिकिड़ो मुसव्विर वेठल आहे जेको कंहिं न कंहिं रूप में हुनखां कंहिं न कंहिं कमु कराईंदो रहंदो आहे। सो अॼु जॾहिं असां तव्हां सां शाइरीअ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, यकीनन असांजा जेके नाज़रीन आहिनि उहे तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि, त तव्हां असांखे इहो अॼु ॿुधाईंदव त तव्हां शाइरीअ जे हवाले सां तव्हांजो इहो सफ़र कीअं शुरू थियो ऐं शाइरी तव्हां कॾहिं खां शुरूआत कई ऐं उन जो हिकिड़ो मक़सदु जेको मक़सदु हुयो उहो छा हो, तव्हां माना छा सोचे इन फील्ड में आया? तमामु दिलचस्प सवाल आहे ऐं
असल में आउं 9 क्लास में पढ़ंदो हुअसि। 9 क्लास खां वठी बसि ॿारहं जेके अदबी जेके किताब हुआ, ॿारहं अदब सां त शुरू खां चाह हो। हाई स्कूल जे ज़माने खां वठी रिसाला पढ़ंदा हुआसीं। गुलफुल रिसालो थियो या ॿारनि जा ॿिया रिसाला थिया। अख़बार जेका प्रिंट मीडिया जी दुनिया आहे, अख़बार जा कालम गौर सां पढ़णु, उनखे दिलि सां पढ़णु स्टिल नाउ अॼु ताईं इन सां सलाहियल आहियूं त पढ़णु हिकिड़े रत में ख़मीर में शामिल आहे। त सभ खां पहिरीं मूं 9 क्लास में हिकिड़ो चोसटो लिखियो ऐं पोइ जॾहिं शेयर कयो दोस्तनि सां त उन्हनि चयो त तूं त शाइर आहीं। ज़बरदस्त। ऐं हिकिड़ो अजीब एहसासु पैदा थियो त आई एम द पोइट। बहरहाल असांजो क्लास टीचर साहिब साईं अलादीन उमरा साहब हाई स्कूल नंदो शहर सां तालुक़ रखनि था ऐं तमामु ज़बरदस्त उस्ताद आहिनि, बाक़ाइदा उस्ताद। हिन वक़्तु हू अञा वरी की पोस्ट ते आहिनि एजुकेशन डिपार्टमेंट में। अलाह साईं खेनि नवाज़ियो आहे, खेनि नवाज़े। त असां ते शफ़क़त जो हथ इहो साईं जिन जो हुयो ऐं साईं मूंखे जॾहिं जेका शाइरी हूंदी हुई, जेका मैट्रिक क्लास 9th क्लास जी जेका शाइरी हूंदी हुई, उनजो तर्जुमो आउं पंहिंजे अंदाज़ सां कंदो हुउसि। सही। त सभु शागिर्द जेको तर्जुमो उस्ताद पढ़ाए छॾे थो उन वे में कंदा हुआ, ऐं वरी उनखे पंहिंजे अंदाज़ में हणी जेको आहे सो बहरहाल इहो फितरत मूंखां थी वेंदो हो। त साईं अलादीन साहब मूंखे इहो चवंदा हुआ त भई शाइर कोन थी सघियो आहीं, तूं त शाइर थो लॻी। त क्लास भरी क्लास जेका असां वरी नज़र कराए ॾिसंदी हुई त को शाइर वेठो आहे असांजी क्लास में। यकीनन हिकिड़ो अंदर में हिकिड़ो इहो अहसासु जाॻंदो हो त भई असांजे लिखण में या कलम में का थोरी घणी का अहिड़ी शइ आहे जेका असांजे उस्ताद साहिब खे महसूसु थिए पई, या जेका पोइ आस्ते आस्ते बख़्तवर अख़बार में मूं हिकिड़ो मज़मून मोकिलियो। असांजो क्लास फेलो दोस्त अली नवाज़ सुमरो जी डेथ थी वई हली। आल पाकिस्तान जो टूर असां करे आया हुआसीं। आल पाकिस्तान टूर खां पोइ अली नवाज़ सुमरो मैट्रिक क्लास में न अची सघियो। डॉक्टर महरान सुमरो हिन वक़्तु मसीहाई जे पेशे सां सलाह ॾियल आहिनि। असां क्लासमेट आहियूं। अली नवाज़ जी डेथ थी, असां उन ते हिकिड़ो तासुर लिखियो बख़्तवर अख़बार में छपियो हो। बिल्कुलु। ऐं ईअं थींदे थींदे बहरहाल हाणे अख़बार में छपियो अचानक त वॾी ॻाल्हि थी वई हली। असांजे हल्के में, दोस्तनि में, क्लासमेट में बाबा ही वॾो राइटर आहे। ऐं उन वक़्तु अञा जदीद मीडिया जो दौर न हुयो। उन हवाले सां अख़बार में जेका आर्टिकल छपबो हो या कंहिंजी ख़बर जेकॾहिं मुख़्तसर ख़बर लॻंदी हुई त उनखे बि हिकिड़ी पंहिंजी अहमियत हूंदी हुई। त यकीनन तव्हां उन वक़्तु ॾाढा ख़ुशि थिया हूंदा ऐं तव्हांजा जेके जज़्बा हूंदा उहे अञा बि वधीक तव्हांखे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं पोइ ईअं उत्साह जेको आहे सो मिलियो। ऐं असल में मूंखे अदबी हवाले सां जेको किताब मूं असल में घर में पंहिंजे घर में डायरियूं ॾिठियूं, किताब ॾिठा। मुंहिंजो वॾो भाउ मोहम्मद इब्राहिम साहिब जेको आहे उन जो अदब सां हिकिड़ो गहरो तालुक़ आहे ऐं हुन जूं डायरियूं, हुन जा ज़ाती जेके मामलात, ज़िंदगी जूं ज़ाती जेके शयूं हुयूं, पसंदि नापसंदि, हालात, पंहिंजो मुस्तक़बिल आईंदो, मुकमल हुन वटि डायरी में सहेड़ियल आहे। जेकॾहिं आउं सम्झां थो त उनखे सहेड़िजे त हिकिड़ो चङो ख़ासो किताब थी सघे थो। त पोइ आउं लिक में ॿाहिरि जॾहिं हलियो वेंदो पोइ बैग मां डायरी कढी पोइ उनखे पढ़ंदो रहंदो हुउसि। ईअं बहरहाल हिकिड़ो अदब सां जेको चाह आहे सो वधंदे वियो। ऐं उनखां पोइ अवां जिन जहिड़ा ख़ूबसूरत तख़लीकार दोस्त माहौल जेको अदबी संगत ख़ासि करे असांजी वॾी हिकिड़ी जेका आहे रहनुमाई कई। ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु जेको लिखियो आहे या जेको लिखिजे पियो थोरो जो एतिरो घणो छपिजे कोन पियो, बाक़ी पंहिंजी जॻह ते ॻाल्हि आहे। पर जेका ख़्याल जी जेका उॾार वञे पई या जेका जिते पहुती आहे उन में आउं सम्झां थो त सिंधी अदबी संगत जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे। हा या दानिश हिकिड़ो त ईअं हो तव्हांजो जेको हिकिड़ो नंढिड़ो मुख़्तसर कमर्शियल ब्रेक वठंदासीं, हिकिड़ो मुख़्तसर उन खां पोइ वरी वापसि ईंदासीं। या दानिश सां अञा बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं। यकीनन अॼु जी हिन कचहरीअ मां अदबी कचहरीअ मां तव्हां तमामु घणो पिराईंदव ऐं तव्हां ॾिसंदा रहिजो लाड़ टीवी। ऐं असां वापसि अचूं था हिकिड़े नंढिड़े मुख़्तसर ब्रेक खां पोइ। असां सां गॾु रहिजो।
हिकु दफ़ो में भलीकार चऊं था अव्हांखे ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो लाड टीवी प्रोग्राम पेश थी रहियो आहे अदबी प्रचार। सो अॼु जे हिन प्रोग्राम में असां सां जेका महिमान शख़्सियत मौजूदु आहे जंहिंसां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी व सारी आहे अयाद दानिश साहिब। त अयाद दानिश साहिब तव्हां खां असां सवाल हाणे इहो करे रहिया आहियूं त शाइरी जे हवाले सां जॾहिं तव्हां शाइरीअ जे मैदान में आया ऐं जॾहिं तव्हां अख़बार में छपजण लॻा ऐं जॾहिं तव्हांजे दोस्तनि सां मुलाक़ातूं थियूं त हर माण्हू जॾहिं शाइरीअ जे मैदान में ईंदो आहे उनजे अंदरि में हिकिड़ो तख़लीकार हिकिड़ो फनकार हिकिड़ो मुसव्विर मौजूदु त ज़रूरु हूंदो आहे पर उन खे कंहिं न कंहिं अहिड़े माण्हू जी ज़रूरत हूंदी आहे जेको उन खे शाइरीअ जे तरफ़ वठी वञे या उन्हनि माण्हुनि सां मुलाक़ातूं कराए अहिड़े क़िस्म जे प्रोग्रामनि में वठी वञे जिथे अदब जे हवाले सां असांखे वधि खां वधि ॼाण मिली सघे। इन हवाले सां तव्हांजी वधि खां वधि रहनुमाई कंहिं कई? साईं रहनुमाई जे हवाले सां जेको तव्हां सवाल कयो आहे असल में मैट्रिक खां पोइ आउं फर्स्ट ईयर जेको आहे मुस्लिम साइंस कॉलेज हैदराबाद में दाख़िल थियुसि। त हैदराबाद में असांजी जेका राइश हुई उहा मोहम्मद फैज़ मोहम्मद शीदी साहिबु वॾो हिकिड़ो राइटर आहे उनजे अंदर में हिकिड़ो वॾो राइटर वेठल हो। असां उन वक़्तु इहो सम्झो पिए पर उन वक़्तु उहे लिखंदा कोन हुआ छपजंदा कोन हुआ पर मुक़रर तमामु ज़बरदस्त हुआ जेके सभिनी माण्हुनि खे इहा ॼाण हुई त मोहम्मद फैज़ मोहम्मद वॾो मुक़रर आहे पर उन ज़िंदगी जे आख़िरी हिस्से में जेको शायदि उन्हनि जे यादगिरियुनि जो हिकिड़ो सिलसिलो हलंदड़ आहे किताब बि छपियल आहे उहे पंहिंजा उन सियासी दौर अदबी दौर जेके आतम कथा पंहिंजी बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ज़िंदगी जे आख़िरी हिस्से में उन आतम कथा लिखी आहे ऐं अख़बार में सिलसिला छपिया आहिनि जेको हाणे बुक छपिजी चुको आहे हिन वक़्तु मौजूदु कोन्हे मिटी में आरामी आहे ऐं अलाह साईं जो रूह इहे माण्हू अयाद दानिश साहिब जेके तख़लीकार हूंदा आहिनि शाइर हूंदा आहिनि उहे असांजे जिस्मानी तौर ते असांजे विच मां हलिया वेंदा आहिनि पर उन्हनि जो जेको किरदारु हूंदो आहे उन्हनि जी जेके अदबी ख़िदमतूं हूंदियूं आहिनि या उन्हनि जेको कुझु असांजे समाज खे पंहिंजे लफ़्ज़नि जे ज़रिए ॾिनो हूंदो आहे त उहो कॾहिं बि हिकु आबे हयात वांगुरु सदाईं वेंदा आहिनि। इंग्लिश में हिकिड़ो मक़ौलो आहे त पीपल डाई बट हिज डीड्स नेवर डाई। माण्हू मरी वञे थो पर हुनजा जेके अमाल आहिनि किरदारु जेको हुनजो आहे उहो कॾहिं मरी नथो सघे। त असां जॾहिं हैदराबाद में जेको फर्स्ट ईयर इंटरव्यू जेको दौर हो उन वक़्तु मक्तबर अख़बार में ऐं कासमाबाद मुंहिंजी ऑफिस हूंदी एहसान महमूद साहिबु ॿारनि जो पेज करंदो हो त उते प्रूफ रीडिंग जे हैसियत सां उते वञी दाख़िल थियुसि। त हैदराबाद में जेको इहो माहौल मूंखे मिलियो उहो उतां खां थींदे मक्तबर खां वरी जॾहिं सिंधु में आयासीं उते प्रूफ रीडिंग में अलहमदुलिल्लाह मुंहिंजी हिकिड़ी ॼाण हासिल थी ऐं उन खां पोइ असां सिंधु अख़बार में आयासीं जिते हसन दर साहिब सां मुलाक़ात थी माशाअल्लाह ऐं सिंध जे अहिड़े तख़लीकार सां जंहिंजी मुलाक़ात जे लाइ मुश्ताक़ हुअसि ऐं मांदो हुअसि ऐं उते मुलाक़ात थी यकीनन सच पुछो त मूंखे पूरी कुल काइनात उते नज़र आई ऐं पोइ जेके मेड़ाका थींदा उनमें वञणु थींदो हो ऐं शाइरी जे हवाले सां हसन दर साहिब खे त अॻे ऐं जिते बि हसन छपियो आहे उहो मूंखे हसन जो नज़्म हुजे या गज़ल हुजे मूंखे यादि आहे। हसन दर जो रिसालो जेको हाणे छपियो आहे दोस्तनि छपायो आहे हालांकि हिन में काफ़ी आइटम जेके आहिनि उहे हसन जा में रहिजी चुका आहिनि ऐं आउं खणी ईअं चवां त मूंखे ज़रे घटि हसन दर्स जो जेको रिसालो आहे उहो यादि आहे। हसन दर्स असल में तख़लीक जे हवाले सां त हज़ारे आइटम हज़ारे तख़लीक़ूं आहिनि जेके रोज़ सर्जिजी रहियूं आहिनि रोज़ असांजा तख़लीकार आहिनि शाइर आहिनि जेके फेसबुक जी दुनिया खां वठी शुरू खां वठी जेके मुख़्तलिफ़ रिसाला अचनि पिया जेके अदबी किताब अचनि पिया उन्हनि मंझि असां पढ़ंदा रहूं था पर का शइ अहिड़ी तख़लीक थियल हूंदी आहे अयाद दानिश साहिब जो उनखे हिकिड़ो दफ़ो पढ़ण सां उहा दिलि जे मथां ईअं दिलि जी दीवार ते लिखिजी वेंदी आहे ॼण त हू उन दिलि में अॻी मौजूदु उनखे पनो हणी उनखे साफ़ कयो वियो आहे ईअं माण्हुनि जे मन ते उहे लफ़्ज़ चिटा थी ईंदा आहिनि। माना हसन दर्स साहिब जिन जी जेका शाइरी पढ़ी उनजी मुलाक़ात खां पोइ तव्हां शाइरी तव्हांजी जेका अंदरि जी जेका तख़लीक़ उहा वधीक निखार आयो। यकीनन ऐं फ़िक्र जे हवाले सां जेका असां में पुख़्तगी थी शायदि इहो सबबु हो ऐं हूअ बि शाइरी जेका आहे उनमें फ़न खां वधीक पहिरीं फ़िक्र आहे ऐं फ़िक्र खां पोइ फ़न आहे। जेकॾहिं शाइरी में फ़िक्र न आहे शाइरी में मैसेज न आहे शाइरी में पैगाम न आहे त उहा शाइरी न आहे। वाह वाह वाह।
अच्छा अयाज़ दानिश साहब, तव्हां जो हिकिड़ो किताब बि छपियल आहे ऐं तमामु घणो पढ़ियो वियो आहे, ऐं असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि, नाज़रीन आहिनि, उन्हनि खे तव्हां उन पंहिंजे किताब जे बारे में कीअं छपियो तव्हांजो किताब, ऐं उनमें तव्हांजा केतिरा आइटम हुया, ऐं उहो किताब उहो तव्हांजे लाइ कहिड़ो माना किताब छपजणु तव्हांजे लाइ कहिड़ी ख़ुशी जो सबबु बणियो हो, या तव्हांखे केतिरी ख़ुशी महसूस थी हुई, यकीनन उहो बि असां सां शेयर कंदव तव्हां। बाक़ी सभु पुछो त उन ज़माने में उन दौर में मूंखे इहो न हो त मुंहिंजो किताब छपजणु घुरिजे, पर कुझु दोस्तनि जो जेको जिन किताब छपजण में माली सहकार कयो ऐं वॾा उन्हनि जा वड़ आऊं खणी चवां, यकीनन, पर आऊं न हुउसि इन मूड में त मुंहिंजो हींअर किताब छपजणु घुरिजे, पर बहरहाल किताब छपजी वियो। ऐं अॼु आऊं मुंहिंजे पंहिंजे पहिरीं तूं सिंध लॻी थो जेको मजमूओ आहे, उन नसीर मिर्ज़ा साहब बैक टाइटल लिखियो आहे, ऐं कामरान भट्टी साहब रेडियो ब्रॉडकास्टर उन्हनि जूं सिटूं लिखियल आहिनि, अज़ीज़ जूणे जो पंहिंजो शाइर आहे उन जूं सिटूं आहिनि, खादम ठाकुर साहिब मुहाक लिखियो उन किताब जो वही, ऐं सभिनी जी पंहिंजे पंहिंजे नमूने सां आऊं इहा हिकिड़ी वॾाई मञा थो जिन मूंखे हिकिड़े बहितर लफ़्ज़नि में खणी उते पेश कयो, पर हक़ीक़त इहा आहे त आऊं उन पंहिंजे कम खे कुझु कोन थो सम्झां। ऐं हिन वक़्तु आऊं चाहियां थो त मुंहिंजो जेको इहो किताबु आहे, आऊं पहिरीं तूं सिंध लॻी थो के वरी नए सिर वरी रिक्रिएट करियां। ऐं जेको शाइर हूंदो आहे, तख़लीकार हूंदो आहे, अदीब हूंदो आहे, कहाणीकार हूंदो आहे, उहो अलाए ख़बर न आहे छो त हू पंहिंजी तख़लीक खे सर्जण खां पोइ बि हुन मंझां मुतमिन न आहे हूंदो त अञा बि के अहसास आहिनि, अञा बि के रंग आहिनि जेके हिन में तख़लीक थियण खां, हिन में सर्जण खां रहिजी विया आहिनि। त बिल्कुलु जीअं तव्हां चओ पिया त अञा बि तव्हांजी दिलि में इहा ई हसरत आहे त इन ई किताब खे वरी बि नए सिर उन मंझि जेके ख़ामियूं आहिनि जेके तव्हांजी नज़र में पढ़ंदड़नि वटां त तव्हांखे तमामु घणी मोट मिली, पर तव्हांजी दिलि में अञा बि हसरत आहे त इन में कुझु ख़ामियूं आहिनि, कुझु कोताहियूं आहिनि, त उन्हनि खे अयाज़ दानिश साहब शाइरी छपजण ऐं उन खां सवाइ ॿियो अदब जे हवाले सां आर्टिकल आहिनि या कुझु ॿियूं अहिड़ियूं तव्हांजूं ख़िदमतूं जेके असांजा जेके ॾिसंदड़ महिरबान आहिनि उन्हनि खे तव्हां कुझु शेयर कयो उन्हनि सां किताब शाइरी खां हटी करे? बस ख़िदमत जो जेको सवाल आहे आऊं सम्झां थो मुंहिंजी नज़र में त ख़िदमत कजे उन चंड वांगुरु कजे जेको बक़ौल नूर मोहम्मद साईं जी त माठ को हलंदो रहे थो। चंड मुंहिंजी सोच में हिकु चङो माण्हू लॻे थो, चंड मुंहिंजी सोच में हिकु चङो माण्हू लॻे थो, माठ को हलंदो रहे थो, रोशनी ॾींदो रहे थो, चंड मुंहिंजी सोच में हिकु चङो माण्हू लॻे थो। त माठ में ख़िदमत करणु आउं सम्झां थो त इहा इंसान जे लाइ तमामु वॾी ॻाल्हि आहे, पर अॼु जे ज़माने में असां ॾिसो को बि अहिड़ो कारज न हुजे, को बि अहिड़ो कमु न हुजे, को बि अहिड़ो कारनामो न हुजे, पर हुनजी अॼु ई वाह वाह। असां में फनकार आहे, मिसाल हिकिड़ो वठो, स्टेज ते अची वेहे थो, ॻाइण खां पहिरीं भई गायक आहे, हू पंहिंजो फन जो मुज़ाहिरो करे, पर वो वेहण सां बाबा ताड़ियूं वॼायो, वाह वाह कयो, ताड़ियूं वॼायो, या शाइर आहे जी स्टेज ते अचे थो त हू ख़ुदि ताड़ियुनि जे लाइ अची पब्लिक खे जेको सो आमादा करे थो, त पोइ असांजो समाज जेको आहे उहो रुॻो ताड़ियुनि ते मतिलबु त अची वियो आहे। हक़ीक़त में जेको कमु आहे उहो पाण ॻाल्हाईंदो आहे। नूर मोहम्मद सागर साहिब जो तव्हां ज़िक्र कयो, यकीनन नूर मोहम्मद साहिब जो नाम उचारींदे ज़िक्र कंदे या शाइरी जे हवाले सां जॾहिं बि असां ज़िक्र कयूं था त अयाज़ तव्हांखे ॿुधायां त नूर मोहम्मद सागर जेके पछाड़ का ॾींहं हुया ज़िंदगीअ जा, ख़ासि करे साइकिल ते मदीन शहर ईंदा हुया पंहिंजे ॻोठ खां मदीन शहर ताईं, ऐं मूंखे यादि पियो पवे त खोस्की रोड बेटाई क्लिनिक आहे, इन खां थोरो अॻियां हिकिड़ी होटल हूंदी हुई जिथे पंहिंजी साइकिल ते ईंदा हुया। उहो शायदि 1999 2000 जी ॻाल्हि आहे, तमामु नंढो हुअसि तॾहिं, शुरू मुंहिंजे शाइरी वारो शौक़ु हो, त नूर मोहम्मद साहिब सां मुलाक़ात थींदी हुई ऐं हू जॾहिं अदब ऐं शाइरी जे हवाले सां ॻाल्हियूं कंदा हुआ त मूं सम्झो त हीअ जेके असांजा तख़लीकार आहिनि, हेॾा वॾा जेके माण्हू आहिनि, उहे ज़ाती ज़िंदगी मंझि केतिरा सादा आहिनि ऐं कीअं आम हलनि था, ऐं माण्हुनि वटि उन्हनि जो जेको तारीफ़ आहे, माण्हुनि जेके पढ़ंदड़ आहिनि उन्हनि वटि केॾा नाज़ीम हूंदा आहिनि, ऐं उन्हनि पंहिंजी ज़ाती ज़िंदगी जा जेके मुशाहिदा आहिनि, जेके तजुर्बा आहिनि, जॾहिं वेही पंहिंजे कलम बंदि कया, जॾहिं पंहिंजी शाइरी में सरजा,
शायदि हाणे मूंखे थोरो विसरे पियो, हिकिड़ो नंढड़ो मुख़्तसर ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वरी वापसि ईंदासीं। प्रोग्राम अदबी प्रचार जेको लाल टीवीअ तां तव्हां ॾिसी रहिया आहियो। हिकिड़े नंढे मुख़्तसर ब्रेक खां पोइ वापसि अचूं था असां सां गॾु। मलिका चऊं था कि अवां ॾिसी रहिया आहियो लाल टीवी। प्रोग्राम अदबी प्रचार में अॼु जेका महिमान शख़्सियत असां सां मौजूदु आहे, जंहिंसां यकीनन तव्हां संदन गुफ़्तगू आहे जेके माज़ीअ जूं सारूणियूं आहिनि, शाइरी यकीनन शाइरी जेके साईं जिन खां शाइरी जा रंग बि ॿुधंदासीं। तव्हां असां गॾु आहियो ऐं असांजी कोशिशि आहे त हिन प्रोग्राम में तव्हां सां असांजी सिंध जा जेके बि उहे तख़लीकार आहिनि जिन पंहिंजी ज़िंदगीअ मंझि काफ़ी कुझु पाण पतोड़ियो आहे, उन्हनि खे हिन प्रोग्राम में वठी तव्हां सां मुलाक़ात कराइजे। असो आया दानी साहब पाण नूर मोहम्मद सागर साहिब जिन जो ज़िक्र करे रहिया हुआसीं त यकीनन बदीन जे हवाले सां डॉक्टर आकाश अंसारी खां वठी मौलवी हाजी अहमद मल्हा खां वठी डॉक्टर आकाश अंसारी ताईं ऐं नूर मोहम्मद सागर खां वठी नकाश अलवाणी ताईं ऐं नकाश अलवाणी खां वठी ज़ुल्फ़कार शाम ताईं जेके बि अदबी तख़लीक जे पंध जा जेके बि मुसाफ़िर आहिनि, हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो रंग आहे। त असां ॿियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं कयूं। यकीनन असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे तव्हां पंहिंजी शाइरीअ जो को ख़ूबसूरत रंग ज़रूरु असां सां शेयर कयो, जीअं जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उहे उन रंग जी ख़ूबसूरतीअ खां आशना थियनि। महिरबानी साईं। गज़ल आहे, आऊं उजड़ल शहर आहियां। वाह साईं वाह। आऊं उजड़ल शहर आहियां, मूंखे नए सिर ठाहे कोई। वाह साईं वाह। आऊं उजड़ल शहर आहियां, मूंखे नए सिर ठाहे कोई। आऊं बि हिकिड़ो चंड आहियां। वाह साईं वाह। आऊं बि हिकिड़ो चंड आहियां, चकोर वांगे चाहे कोई। वाह साईं वाह। अॼु अचानक मुंहिंजे मन में, अॼु अचानक मुंहिंजे मन में ॿारे वियो आहे बाहे कोई। आऊं उजड़ल शहर आहियां, मूंखे नए सिर ठाहे कोई। कंहिंखे पंहिंजो दर्द ॿुधायो। वाह साईं वाह। कंहिंखे पंहिंजो दर्द ॿुधायो, अहिड़ो माण्हू नाहे कोई। नाहे कोई। वाह साईं वाह। मुंहिंजे सिंधूअ दरिया साम्हूं, मुंहिंजे सिंधूअ दरिया साम्हूं पंहिंजो सीनो साहे कोई। वाह साईं वाह। सुहिणी ॿुढी मेहर मरी वियो, सुहिणी ॿुढी मेहर मरी वियो, मियाग विवा काहे कोई। वाह साईं वाह। गणतिन में हू यार ॻरी वियो। वाह साईं वाह। गणतिन में हू यार ॻरी वियो, ॻाह संदस वियो ॻाहे कोई। आऊं अकेलो राह मुसाफ़िर। आऊं अकेलो राह मुसाफ़िर। आऊं अकेलो राह मुसाफ़िर, रात हिकिड़ी राहे कोई। वाह साईं वाह। वाह वाह। आऊं उजड़ल शहर आहियां, मूंखे नए सिर ठाहे कोई। धरती माउ मिठीअ जा दानिश। वाह साईं वाह। धरती माउ मिठीअ जा दानिश, कीअं थोरा लाहे। वाह साईं वाह। वाह साईं वाह। आऊं उजड़ल शहर आहियां, मूंखे नए सिर ठाहे। वाह साईं वाह। ॾाढो ख़ूबसूरत ख़्याल आहे एहसासनि में पोयल। यकीनन हर माण्हू जॾहिं ज़माननि जा जेके मुख़्तलिफ़ ॾुख हूंदा आहिनि, ज़माने जूं जेके मुख़्तलिफ़ गर्दिशूं हूंदियूं आहिनि जिन मंझि भटकी जंहिंमें वॾा सफ़र तय करे जॾहिं उहो माण्हू पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो आहे त पंहिंजो पाण खे अनपूरो सम्झंदो आहे, उजड़ियल सम्झंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं वरी उहो ज़िंदगी मंझि अहिड़ा साथ ॻोल्हींदो आहे, अहिड़ा अहसास ॻोल्हींदो आहे जो उन माण्हूअ खे मुकमिल तौर ते जोड़े सघनि, उनखे ठाहे सघनि। त ॾाढा ख़ूबसूरत इस्तिलाह मंझि तव्हां जेके बंद ॿुधाया
चंड थियण जी हसरत ऐं तव्हांखे को बेइंतहा चकोर जियां चाहे ऐं तव्हां ॾे सफ़र करे पंहिंजो पाण खे हिकिड़े ख़ूबसूरत एहसास में समोइण। यार शाइरी कुझु हिकिड़ी शाइरी उहा हूंदी आहे जेका कुझु ॾींहंनि जे लाइ हूंदी आहे। का शाइरी उहा हूंदी आहे को गज़ल या को बैत ऐं को एहसास को ख़्याल को नज़म को गज़ल ईअं हूंदो आहे ॼण हू ज़माननि जे लाइ हूंदो आहे। जी डॉक्टर आकाश अंसारी साहिब जिन जो हिकिड़ो नज़म आहे त अखियुनि जे थर मथे अहिड़ो ताहे डुकार छायल, अखियुनि जे थर मथे अहिड़ो ताहे डुकार छायल, को लुड़क लड़े त वॾी ॻाल्हि आहे, असां त सुॾको सुणण लाइ बि सिकी विया आहियूं। अखियुनि जे थर मथे अहिड़ो ताहे डुकार छायल, को लुड़क लड़े त वॾी ॻाल्हि आहे, असां त सुॾको सुणण लाइ बि सिकी विया आहियूं। असांजो लुटजण संदो एहसास लुटजी वियो आहे, असां ॿियनि खां ॿुधो आहे त असां लुटिया विया आहियूं। त शाइरी जे इन्हनि ख़ूबसूरत रंगनि खे तव्हां ताईं पहुचाईंदे हिकिड़ो नंढिड़ो मुख़्तसर ब्रेक वठूं था। प्रोग्राम आहे अदबी प्रचार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो लार टीवी। वापसि अचूं था हिकु नंढे मुख़्तसर ब्रेक खां पोइ असां सां गॾु कजो। वेलकम बैक। एक दफ़ो ॿीहर खुश आमदीद चऊं था तव्हांखे, भलीकार चऊं था। प्रोग्राम अदबी प्रचार में ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो लार टीवी। असांजी अॼु जी महफ़िल में जेके तख़लीकार आहिनि जिन सां तव्हां अॼु कचहरी करे रहिया आहियूं, अदबी ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। अयाज़ दानिश साहिब यकीनन तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो हूंदो साईं जूं अदबी ॻाल्हियूं ॿुधी ऐं दिलि चवंदी आहे जॾहिं अदबी प्रचार थींदी आहे, अदब जी प्रचार थींदी आहे, अदब जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त सोचींदा आहियूं त वक़्तु रुकिजी वियो आहे ऐं ॻाल्हियुनि जा ई सिलसिला आहिनि जेके जारी मुसारी आहिनि। सो अयाज़ अञा बि तव्हां पंहिंजी तख़लीक़ मां तख़लीक़ूं त सभु प्यारियूं हूंदियूं आहिनि, पर उहा तख़लीक़ जेका तव्हांखे ख़ूबसूरत नमूने सां दिलि वटां तव्हांखे वणंदी हुजे उहा असांखे ॿुधायो। इंतहाई मुश्किल सवाल कयो अथव बागी साहब। तख़लीक़ जेका तख़लीकार जी आहे उन औलाद जी मिसल आहे ऐं उहे सभु यकीनन उनखे प्यारियूं आहिनि, पर औलाद में बि वरी को दादलो औलाद बि थींदो आहे, चागलो औलाद बि थींदो आहे। ऐं इन हवाले सां मुंहिंजो हिकिड़ो चौसठो आहे, शाइरी मुंहिंजी चयो गज़ल बि मुंहिंजा बचा, नज़म बि मुंहिंजा बचा। शाइरी मुंहिंजी चयो गज़ल भी मुंहिंजा बचा, नज़म भी मुंहिंजा बचा। टेड़ू ऐं हाइका बैत चौसठा, मूंखे त लॻनि था मिठा, मूंखे त लॻनि था मिठा। शाइरी मुंहिंजी चयो गज़ल भी मुंहिंजा बचा, नज़म भी मुंहिंजा बचा। वाह साईं वाह, ॾाढो ख़ूबसूरत एहसास। अयाज़ दानिश जेकॾहिं कचहरी कजे जेकॾहिं अदबी सच पुछो त हुन जे लाइ त वॾो हिकिड़ो रातियूं हुजनि। सो मुख़्तसर टाइम हूंदो आहे, वक़्तु बादशाह आहे। यकीनन मोकलानी जे तरफ़ बि वधी रहिया आहियूं ऐं आख़िर में तव्हांजी पसंदि जो जेको गीत आहे उहो बि ज़रूरु ॿुधंदासीं ऐं असांजा जेके ॾिसंदड़ नाज़रीन आहिनि उन्हनि खे बि ज़रूरु ॾेखारींदासीं। अदब जे हवाले सां जी ज़िक्र कयोसीं त शाइरी जा जेके रंग हूंदा आहिनि उहे ईअं हुअणु घुरिजनि जो हर ज़माने में नवां लॻनि। असांजो जेका बि टही हिन वक़्तु मौजूदु आहे उन खां पोइ ईंदड़ टही जेका आहे ज़माननि ताईं उन ई शइ खे पढ़ंदे इहो महसूसु कनि त हीअ शइ हिन दौर जे लाइ लिखी वई आहे। सो बिल्कुलु प्रोग्राम जेको पंहिंजी पुॼाणी तरफ़ पहुची रहियो आहे ऐं हिन प्रोग्राम जी पुॼाणी में तव्हां असांजा जेके नाज़रीन आहिनि उन्हनि खे कहिड़े क़िस्म जो पैगाम ॾियणु चाहींदो ऐं असांजो जेको नई टही जेको तख़लीक़ सर्जी रही आहे या जेको अदब सर्जी रहियो आहे उन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदो? यकीनन असांजा जेके नाज़रीन आहिनि उन्हनि जे लाइ तव्हांजो पैगाम तमामु अहम आहे। बागी साहब जेको नई टही जो जेको अदब सिरजे पियो या जेके तख़लीकार आहे असल में इन ख़्याल जो आहियां क़ाइल आहियां त शाइरी जे अंदरि जेका आहे
ऑप्टिमिज्म हुजणु घुरिजे, पेसिमिज्म न हुजणु घुरिजे ऐं यकीनन सुठो लिखिजे पियो, मयारी अदब तख़लीक़ थी रहियो आहे। पर जेका कमी आहे, जेका कोताही आहे इहा आहे त अदब खे असां जेको आहे सो यंग टैलेंट जेको आहे उन खे प्रमोट करण जी जेका आहे असां वटि खोट जेका रही आहे, तंहिंजे सबब जे करे जेको आहे सो एतिरी पधिराई न मिली आहे। न कहिड़ा ख़ूबसूरत कलाकार, अदाकार, सदाकार, शाइर, लेखक उहे जेको आहे सो पंहिंजूं डायरियूं पेतिन में रखी साड़े अदब सड़ी वियो हो, वञी मिटी में मिली विया हलिया, त इहो वॾो हिकिड़ो लॉस आहे। उन्हनि जी प्रचार करण वारो या उन्हनि जो संभालींदड़ कोन हुयो। ऐं सच पुछो त आउं सम्झां थो त उहो तख़लीकार वॾो ख़ुशनसीब आहे जंहिंजो औलाद उन शइ खे परखे थो, जेकॾहिं सहेड़े थो, समेटे थो, उनखे उन अवाम ताईं उहे शयूं पहुचाए थो। सो अॼु जो प्रोग्राम अदबी प्रचार अयाज़ दानिश वक़्तु तमामु तेज़ी सां पंहिंजी पुॼाणी तरफ़ पहुची चुको। खोड़ सारियूं ॻाल्हियूं जेके करण खां रहिजी वयूं ऐं जेके ख़्याल सोचा हुया तव्हां खां, जेके कुझु सवाल पुछणा हुया उहे बि सम्झो त वरी बि कंहिं ॿिए प्रोग्राम में ज़रूरु असांजा जेके ॾिसंदड़ महिरबान आहिनि तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में मदू कंदासीं ऐं वरीकार चवंदासीं त वरी बि असां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। लार टीवी जो ही प्रोग्राम अदबी प्रचार जेको असां पूरी सिंध, पूरे मुल्क ऐं पूरी दुनिया में जिथे जिथे बि ॾिठो पियो वञे त असांजी कोशिश इहा ई हूंदी त इन प्रोग्राम खे अञा बि जदीद तरीक़े सां नवाण सां उन्हनि तख़लीकारनि सां जिन जा तव्हां सिर्फ़ु नाम ॿुधा आहिनि, उन्हनि खे रूबरू नाहे ॾिठो या उन्हनि खां रूबरू कुझु नाहे ॿुधो, उन्हनि खे अॼु हिन प्रोग्राम अदबी प्रचार में असां आणींदासीं ऐं उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। यकीनन हीअ अॼु जो जेको असांजो पहिरियों प्रोग्राम आहे, पहिरीं कड़ी जी शुरूआत आहे अदबी प्रचार, जेको लार टीवी तां असां हर हफ़्ते तव्हांजे ख़िदमत में हाज़िर रहंदासीं। असो अॼु जे प्रोग्राम में, पहिरें प्रोग्राम में जेकॾहिं का कमी, कोताही ऐं कंहिं अहिड़ी ॻाल्हि जी जेका तव्हांखे न वणी हुजे या अहिड़ी शइ जेका तव्हांखे कुझु महसूसु थियो हुजे त उन जे लाइ असां माज़रत कयूं था तव्हां खां। ऐं खोड़ सारा रंग सहेड़े समेटे वरी बि तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं हिन प्रोग्राम अदबी प्रचार में। सो अॼु जे हिन प्रोग्राम में जेको डायरेक्टर गुल हिंगोर जो साहिब ऐं हीअ जेके स्टूडियो जा फ़राइज़ अंजाम ॾिना तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ ज़ुल्फ़कार शाम साहिब, ऐं अॼु जी हिन अदबी प्रचार में मुंहिंजो जेको महिमान हुयो अयाज़ दानिश साहिब, जिन सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियूं। असां सभई तव्हां खां मोकिलायूं था ऐं पंहिंजे मेज़बान बाग़ी हनीफ़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।